सिपारे 18 जो मुंड ऐं पहिरियों रुकू ऐं हिकिड़ी हदीस पाक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ी आहे। रब साईं कंदो आहे त रब साईं सही सम्झणु सही सम्झाइण ऐं इन जे मथां अमल करण जी हलण जी तौफ़ीक़ अता। ही मजलिस अॼु हिन जाइ ते अल्लाह जे क़ुर जी क़ाइमु कई वई आहे। हदीस पाक में अचे थो नबी साईं फरमाइनि था जंहिं जाइ ते अल्लाह जो क़ुर पढ़ियो वेंदो आहे उन जाइ ते अल्लाह जा मलाइक उहे जेके ज़िक्र ऐं कलामुल्लाह जे ॿुधण जे लाइ मुक़ररु थियल आहे। उहे कीअं सुञाणनि था? मलाइक खे ख़बर कीअं पए थी त हिते फलाणे ॻोठ में फलाणी जाइ ते? उहो हदीस पाक में अचे थो त जीअं आंधारी जी राति में दुनिया वारनि खे आसमान में आंधारी नज़र ईंदी आहे मगर उहा जाइ जिथे तारा हूंदा आहिनि उहा रोशन तारे वारी त वरी आसमाननि वारनि खे दुनिया जो जान ईअं आंधारी नज़र ईंदो आहे मगर उहा जाइ जिते क़ुर पढ़ियो वेंदो आहे उहा रोशन थी वेंदी आहे। जिते हर वक़्तु पढ़ियो थो वञे हर वक़्तु रोशन आहे। जिते जंहिं महिल पढ़ियो थो वञे उहा रोशन थिए। पोइ जंहिं महिल उहा रोशनाई थिए थी त उहे मलाइक अची था वञनि। उहे मलाइक जेके अल्लाह जा इन ॻाल्हि जे लाइ फ़क़ति मुक़ररु थियल आहिनि त जेको मानो मां जो नालो वठे मां जो कलाम पढ़े मां जे नाले वठण वारी मजलिस में वेहे मां जे कलाम वारी मजलिस में वेहे उन्हनि सां गॾिजी वञी दुआयूं घुरो इन जे लाइ मुक़ररु थियल। पोइ एतिरा गॾु थियनि था जो हदीस पाक में तो आसमान ते मलाइक मलाइक जॾहिं उहा का ख़ासि मजलिस ख़ासि वक़्त ते क़ुर पाक जी तिलावत पढ़ण वारो जॾहिं उथी वञे थो अल्लाह जा मलाइक मोटी था वञनि। अल्लाह से फरमाए थो मलाइको मां त सभु कुझु ॼाणा थो वमा तख़फा मिन्हु ख़ाफ़ियतुन। हदीस पाक में अचे थो अर्श मां अल्लाह मथे में मथे आहे बसि उते जान ख़तम। तहत सरा हेठि में हेठि अर्श मां अल्लाह जा मलाइक अर्श मां अल्लाह जी मख़लूक तहत सरा माना सतनी ज़मीन खां हेठि तहत सरा जाते हेठि मुल्क फुटे उतां जी किमिल जो आवाज़ किमिल जो घुमणु अर्श मां अल्लाह जी शइ अल्लाह वटि हिकु जहिड़ी आहे। अल्लाह जे इल्म में हिकु जहिड़ी का बि शइ अल्लाह जे ॾाढो मख़फ़ी कान्हे का। अल्लाह तबारक व तआला मलाइकनि खे मुक़ररु कयो आहे त नेकी वारो नेकी लिखे बुराई वारो बुराई लिखे जीअं बानो क़यामत जे ॾींहुं न चवे त मां न कयो आहे मां हे कमु न कयो आहे। पोइ लिखंदो उहे मलाइक लिखंदा पर इन लिखण सां गॾु वरी उनजा उज़वा बि शायदि ॾींदा छो त लिखण वारे जे लाइ ईअं चई सघंदो न त साईं हिननि ग़लति लिखियो आहे नाहक लिखियो आहे
हाणे पंहिंजे उदे खे छा चवे अखियूं जेके शइ ॾिठियूं हूंदई उन जी शायदि ई ॾींदी कन जेका शइ ॿुधी हूंदई उहा उन जी शायदि ई ॾींदा हथनि सां जेका शइ वरिती हूंदई उहा उन जी शायदि ई ॾींदा जंहिं ॻाल्हि सां पोइ हो चवंदो उन हथनि पेरनि खे लान कुमुला अणतुन उनादिलो अनकुम उनादिलो अणतुन त शहदून अल्लाह ताला तव्हां ते लानत करे हिकिड़ी ॻाल्हि हींअर ॿुधो मां तव्हां खां पुछां थो यादि ॾियारण जे करे न तव्हां इन ॻाल्हि खे हर को तस्लीम कयो हिन शइ खां का वधीक शइ आहे हे अल्लाह जो कलाम आहे हे त उनजी महिरबानी आहे जो असांखे ॾिनो अथई न त असांजी न ज़बान इन जे पढ़ण जे लाइक़ु आहे न अखियूं ॾिसण जे लाइक़ु आहिनि न हथ खणण जे लाइक़ु आहिनि भई उन मालिक जी महिरबानी आहे हे उहो कलाम आहे इन करे मां अर्ज़ु कंदुसि त तव्हां रोड हलियो अचनि वञनि था माण्हू जेतिरे ताईं क़ुर शरीफ़ जी मजलिस हले ॿाहिरि तक़ीर हले एॾे न तकियो छो त एॾे तकींदो सवाबु कोन मिलंदो हिन ॾे तकींदो त सवाबु मिलंदो अखियूं बि डरी पवंदियूं आहे की कोन्हे हेॾी कंहिं महिल दौरु कंदा हूंदव या ईअं ई जे न आहियो पढ़ियल त ईअं ई मां दादा पेर ड्रिगो ओला ॾे बि न करे क़ुर शरीफ़ पियो आहे फ़क़ीर जे करे त होॾे मूं करे न आहियो पढ़ियल न त क़ुर शरीफ़ खणी चुमी ॾेई सीने ते रखी अॻियां रखी करे अलाह खां दुआ घुरंदो अलाह ताला जी दुआ बि क़बूल फरमाईंदो ॿुधी बि तव्हां मिटारे छॾींदो अचो त सयूं न करे त ॾिसो न हे अलाह जो कलाम पाक उनजी मजलिस आहे अलाह खां दुआ त अलाह ताला तव्हां असांखे अदब जी ऐं ताज़ीम जी तौफ़ीक़ अदा फरमाए हे अलाह जी रहमत मुफ़्त में मिली आहे तंहिं करे क़दुरु कोन्हे को अल्लाह الذي انزل عليك الكتاب ॻाल्हि मां ॻाल्हि थी वञे انزل عليك الكتاب والحكمة وعلمك ما لم تكن تعلم وكان فضل الله عليك عظيما इहा आयत ॿुधी छॾियो हली ॿी जात तो अल्लाह ताला फरमाए क़ुर पाक में लक़द मन अल्लाह अलल मोमिनीन मां अल्लाह मोमिननि जे मथां थोरो कयो आहे कहिड़ो थोरो इज़ बास फीहिम रसूल मिनहुम छो त मां वॾे शान वारो मां रसूल पंहिंजो मोकिलियो तमामु इहो मां अल्लाह अहसान कयो तमामु वॾे शान वारो वॾे शान वारो सारी मखलूक हिकिड़े पासे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान अञा मथे आहे हदीस पाक में अचे थो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए थो ख्वाब लदुम नबीअ जो ख्वाब वयो हूंदो आहे अल्लाह तबारक व तआला जी नूर जी ताराज़ी आहे हिकिड़े पुण में माखी विया आहियूं ॿिए पुण में मखलूक विया आहियूं मां जो पुण गौरव थियो वरी आसमाननि जी वरी ज़मीननि जी वरी सिज चंड सारी काइनात हिकिड़े पुण में विधऊं ॿिए पुण में मां जो पुण मां जो गौरव थियो इहो छा हो छा जी तो रही इहा शान जी तो रही माना सारो जान हिकिड़े पासे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान अञा मथे आहे ला युमकिन सनाउ कमा कान हक़ु बाद ख़ुदा बुज़ुर्ग तो ई किसे जेतिरी तारीफ़ माण्हू कंदो करे करे
करे करे थकी पवंदो, कलमा लिखी लिखी थकी पवंदी, नबी पाक सां जो शान पूरो न थी। अल्लाह असांखे अहिड़ो नबी ॾिनो, इन नबीअ जे करे अल्लाह तबारक व तआला असांखे कलाम पाक ॾिनो। अल्लाह ताला फरमाए थो लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिनहुम, मां मोमिननि ते, मोमिन केरु आहे जंहिं पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, इहो मोमिन आहे, इहो सोन आहे, इहो सुहाग आहे। हाणे जेकॾहिं इनखे अमल बि हूंदा, इन माण्हू खे अमल बि हूंदा त वधंदो वेंदो, न त इहो ई इन सां ई निजात थींदसि, छुटकारो थींदुसि। हदीस पाक में अचे थो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था क़यामत जे ॾींहुं हिसाब किताब थींदो, शहीदनि जो, आलिमनि जो, आम माण्हुनि जो, मखलूक जो, हर हिक जो, सखिन जो जुदा जुदा हिसाब थींदो। पोइ जन्नती जन्नत में वेंदा, जहन्नमी जहन्नम में वेंदा। हिकिड़ा जहन्नमी अहिड़ा जन्नती जन्नत में विया त उहे ओॾो कोन निकिरंदा, बसि उते हमेशह हूंदा। ॿिया वरी हूंदा विच ते, न जहन्नम ॾे न जहन्नम जन्नत ॾे। उहे सूरत आराफ़ पढ़ी अथव न, क़ुर शरीफ़ में आहे न 8 सिपारे में, वालल आराफ़ रिजाल यारिफूनहुम बिसीमाहुम। उहा हिकिड़ी जाइ हूंदी जहन्नम ऐं जन्नत जे विच ते। जन्नती उन खे ॾिसंदा, उते न तकलीफ़ हूंदी न वरी ऐश हूंदो, ईअं दरमियानी। वरी जहन्नमी खे ॾिसंदो, हेॾे ॾिसंदो जन्नत ॾे त चवंदो जेकर मां हेॾे वञा, हेॾे जहन्नमी खे जो ॾिसंदो चवंदो अलाह मूंखे पोइ बि शुक्र आहे जो त बचायो थी। ईअं पोइ जहन्नमी जेके हूंदा, जहन्नम में हिकिड़ा अबदी हूंदा, हिकिड़ा वक़्ती हूंदा। आराफ़ वारा जेके विच ते हूंदा उहे हूंदा जंहिंजूं नेकियूं बि ऐं गुनाह बि हिक जेतिरा थींदा, तुरदा त हिक जेतिरा थी पवंदा। पोइ हेॾे नेकियूं घणियूं न हूंदियूं जो जन्नत ॾे वञे, गुनाह घणा न हूंदा जहन्नम ॾे वञे, हाणे विच ते हूंदो। आख़िर अलाह जी रहमत सां जन्नत ॾे वेंदा, आख़िर वेंदा। बाक़ी वञी रहिया जहन्नम में, जहन्नम में हिकिड़ा हूंदा अबदी, ॿिया वक़्ती। अबदी जहन्नमी काफ़र आहे, बसि अल्लाह ताला फरमाए थो मां काफ़र जे मथां, मुशरिक जे मथां जन्नत हराम करे छॾी आहे, कॾहिं बि जन्नत में दाख़िल न थींदो। बसि बाक़ी हूंदा हिकिड़ा जहन्नम वक़्ती। पोइ जीअं हिन जी मिसाल मां तव्हांखे ॾियां, जीअं हिकिड़ो चोर आहे, चोरी करे आयो, पोइ थोरी थकी चोरी कयईं त सज़ा बि थोरी थकी, जो वॾी चोरी कयईं त सज़ा वॾी हूंदी, विचोली त विचोली सज़ा। अहिड़े नमूने सां हूंदा। पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जन्नती जन्नत ॾे वेंदा, जहन्नमी जहन्नम ॾे। पोइ हिकिड़ा जहन्नमी अहिड़ा हूंदा जो पंहिंजी सज़ा काटे जन्नत ॾे ईंदा, ॿिया जहन्नमी अञा उते पिया हूंदा। उहे उनखे चवंदा दादा तूं वञे थो यार जन्नत ॾे, हाणे असांजा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सलाम अर्ज़ु कजांइ, साईं तुंहिंजा उम्मती बाहि साड़े छॾिया, जहन्नम जी बाहि में था सड़े, तूं तोखे पारां था, तूं शफ़ाअत कर। पाण फरमाइसि पोइ मां वेंदुसि जहन्नम में, वेंदुसि अलाह खां दुआ घुरंदुसि। पोइ अलाह ताला मूंखे हुकुम फरमाईंदो मुंहिंजा महबूब नबी जंहिंजे दिलि में
आहुर जे दाणे जेतिरो रोशनाई ईमान जी हुजे उनखे कढी आवर ॾिठो त सरियां खां बि आवर जो दाणो सरियां जे दाणे खां बि सनो जंहिंजी दिलि में एतिरी रोशनाई छाजी रोशनाई हूंदी ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद बाक़ी त गुनाह हूंदा पोइ मां फरमायो त मां वेंदुसि पोइ वञी जेको आहे सो जनम जो अहिड़ा माण्हू कढी ईंदुसि वरी अलाह खे अर्ज़ु कंदुसि वरी हुकुम फरमाईंदो जंहिंजी दिलि में आवर जे दाणे जे अधु जेतिरी रोशनाई हुजे उनखे भला कढी आहे वरी उनखे कढी ईंदुसि वरी वेंदुसि वरी दुआ घुरंदुसि फरमाया अलाह ताला जे तरफ़ां हुकुम थींदो जंहिंजे दिलि में आवर जे दाणे जी टियाई जेतिरी ईमान जी रोशनाई आहे कलमे जी क़ुर जी उनखे कढी अचे फरमातो कढी इहे तमामु घणा अहिड़ा माण्हू हूंदा इहे थोरा घणा कान हूंदा बाक़ी वञी रहंदा अहिड़ा माण्हू जंहिंजी दिलि में एतिरी रोशनाई बि न हूंदी उन जी रोशनाई खे अलाह थो ॼाणे ॿियो कोई कोन थो ॼाणे पोइ अलाह ताला फरमाईंदो जनम कढी हासे मां कढी आहियां फरमायो त नबियनि बि शफ़ात कई वलियनि बि शफ़ात कई शहीदनि बि शफ़ात कई सालनि बि शफ़ात कई हाणे बाक़ी मां रहमान रहंदो आहियां अलाह तबारक व तआला पंहिंजी रहमत जो जा 3 बुक भरे करे जनमो कढंदो हिकु बुक ॿियो बुक टियों बुक फरमायो त बुक जो मतिलबु आहे त घणा जंहिंजो बाद आहे शइ थी खणो जेकी वणे बुक भरे खणो अलाह कढंदो हिकिड़ो माण्हू अहिड़ो हूंदो जो उहो जहनम खां त निकिरंदो पर निकिते खां पोइ एॾो सड़ियल हूंदो हज़ारनि सालनि जो एॾो वीचारो जेको आहे सख़्तु कोलिया थियल हूंदो अंदरि हुनजो रजंदो पियो जनम जे किनारे खां ॿाहिरि निकिरंदो मुंहुं बि न फेराए सघंदो एतिरी ताक़त बि न हूंदो जो जनम जे पासे खां हीअं मुंहुं फेरायां पोइ दुआ घुरंदो अलाह मूंखे तौफ़ीक़ ॾे मां मुंहुं त हेॾे फेरियां अञा बि मूंखे जनम जी बाहि मुंहिंजे मुंहं खे भुञी रही आहे अंदरि साड़े रही आहे पोइ मुंहुं फेरींदो पोइ हिकिड़ो वण ॾिसंदो ओ खोड़ परे पोइ गिलजी उन वण जे हेठि वेंदो उन वण जे हेठां चश्मो हूंदो वण जी छांव हूंदी वण जो मेवो हूंदो वण जी छांव में वेहंदो ऐं उनजो मेवो खाईंदो ऐं उनजो चश्मे जो पाणी पींदो खोड़ वक़्तु उते रहंदो पियो खाईंदो रहंदो पियो खाईंदो पोइ वरी ॾिसंदो परे खां हिकिड़ो वॾो ॿियो वण उन जी ख़ुशबू बि हिनखे सुहिणी लॻंदी वण बि सुहिणो लॻंदो मेवो बि हिनखे सुहिणो लॻंदो मुंहिंजा अलाह मूंखे एॾे तौफ़ीक़ ॾे त मां इन वण ते हेठि वञा अलाह साईं फरमाईंदो भला पोइ ॿियो त न घुरंदे चएसि न ॿियो न घुरंदो पक पक अलाह साईं तौफ़ीक़ ॾींदो वेंदो उन वण हेठि उहो हुन खां भलो हूंदो पाणी भलो हूंदो सभु कुझु भलो हूंदो खाईंदो पींदो वेठो हूंदो वरी टियों वण ॾिंदो परे उहो ॾिसंदो त हिन खां भलो आहे हिन जी ख़ुशबू बि भली आहे मेवा बि भला त वेही चवंदो मुंहिंजा रब मूंखे मोकल ॾे त मां इन वण अलाह साईं फरमाईंदो तुंहिंजो चयो चएसि तूं गफ़ूर रही मां हल वञ वरी उन वण हेठि वञी रहंदो खाईंदो पींदो कुझु वक़्तु वरी परे खां ॾिसंदो हिकिड़ा बाग़ हूंदा सोन चांदियुनि जा कोट निकितल हूंदा ख़ुशबूयूं हूंदियूं अजीब क़िस्म जा वण हूंदा मुंहिंजा रब साईं इन जे दर ते त पुॼाए मोकल ॾे
ॿियो न घुरदे न घुरदे वेंदो हुते। हाणे दर ते बि काथां थो चुप करे सघे। मुंहिंजा अलाह हाणे मूंखे अंदरि वञण जी मोकल ॾे। पोइ अलाह साईं हदीस बाग में अचे थो खिली पवंदो। खिली पवंदो जो मतिलबु राज़ी थींदो। जेको माण्हू कंहिं ख़ुशि थींदो आहे त पोइ खिलंदो आहे न त अलाह त खिलण खां पाक आहे। पैगम्बर साईं जॾहिं इहा हदीस जॾहिं साहबनि खे ॿुधी त खिलिया। इन करे इन हदीस जो नालो हदीस ज़ेक जी आहे। माना इन हदीस पढ़ण सां जेके बि उलमा तालिब हूंदा आहिनि खिलंदा आहिनि। छो त अलाह ताला जे खिल जो हुकुम आयो आहे ऐं नबी साईं जन इहा इन जाइ ते खिलिया आहिनि। इन करे उहा सुन्नत आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। इन खिलण सां बि सवाब मिलंदो। पोइ अंदरि टपी वेंदो। अंदरि वेंदो ॾिसंदो त दुनिया जे जहान जेॾो मुल्क आहे। दुनिया जे जहान जेॾो सिज लहे उभरे अजीब क़िस्म जूं आहे वण धण बाग बागीचा। पोइ अलाह ताला फरमाईंदो बसि बाना चए साईं बसि फरमा भला घुर घुर ॿियो बि त ॼाण। चए साईं हीअ शइ ॾे हीअ शइ ॾे हीअ शइ ॾे हीअ शइ ॾे हीअ शइ ॾे। अलाह वेंदुसि ॾींदो। अलाह साईं वेंदुसि ॾींदो। पोइ घुरी घुरी बसि कंदो। हाणे तव्हां असां हिते घोटकी जे आस पास आदलपुर या हे ॿिया थोरा पनो धनो इन शहरनि जा रहियल आहियूं न। हितां जी शयुनि जा ख़बर माण्हुनि जी ख़बर पर ॿियनि मुल्कनि जी त ख़बर कान्हे न। उते छा कहिड़ा वण चाहिनि। हे जेको पाण न ॾिठो हूंदो घुरी घुरी हुनखे त मिलंदो। अलाह साईं फरमाए माना बसि बसि भला हे बि न्याय। हाणे रब साईं थो फरमाए चए साईं ॾे हे बि न्याय साईं ॾे हे बि न्याय हे साईं ॾे। हदीस बाग में अचे थो दुनिया जे जहान जे 3 ॾींहंनि 3 रातिनि में बराबरि अलाह हुनखे चवंदो हे ॾियां हे वाहो कंदो वेंदो। हे ॾियां हे वाहो ॾे 3 ॾींहंनि 3 रातिनि बराबरि एतिरो वक़्तु। साईं हाणे बसि अलाह ताला फरमाए त हाणे इहो त हिकु भाङो थी अहिड़ा 10 भाङा ॿिया बि ॾींदोमांइ। अहिड़ा 10 भाङा ॿिया बि ॾींदोमांइ। फरमाए त इहो उहो जन्नती हूंदो जेको आख़िरी जन्नत में वेंदो। इन खां सभु ॿिया मथे ई मथे हूंदा मथे मथे मथे। अलाह खां दुआ त अलाह ताला तव्हां असांखे अहिड़े अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जो अलाह तबारक ताला राज़ी हुजे रज़ा जी जाइ जन्नत मिले। ख़बर अलाह ताला जन्नत जे बाग़नि में जो बाग़ बणाए। तव्हां असां सभु वेठा आहियूं न अॼु हिते गॾु वेठा आहियूं पर सुभाणे हिकिड़ो वेंदो 2 ॾींहं ॿियो वेंदो 5 ॾींहं ॿियो वेंदो 5 साल ॿियो वेंदो। वेंदासीं की रहंदासीं। हिते केतिरा हुया विया। ॻोठ जो नालो छा आहे अब्दुल वाहिद माछी। अब्दुल माछी सां मशहूरु आहे। उन जा पुट आहिनि। उनजा पुट हूंदा त हूंदा। जहान अॻिते आहे। दुनिया जो जहान रहण जो जहान न आहे अमल जो जहान आहे। अमल जो जहान आहे। पोइ क़बर जो जहान बरज़ख जो जहान हितां शुरू थियो। पाण फरमाईंदा अल क़बर अवल मनाज़िल में मनाज़िल दुनिया आख़िरत आख़िर मनाज़िल में मनाज़िल दुनिया। हमन नजा मिनो फमा बादू ऐसरो मल्लम यंजो फमा बादू अशद। क़बर दुनिया जी मंज़िलनि में जो पोई मंज़िल आहे इंसान जी। वञी करे मोह क़बर में पूरी आहे। हाणे दुनिया में जो वियो पोई मंज़िल आख़िरत जी मंज़िल पहिरीं मंज़िल आहे। हितां छुटो त छुटो वेंदो हिते फाथो त फाथो वेंदो। बेनिमाज़ी जे लाइ ॾाढी ॾुखियाई आहे। अलाह ताला छा असांजे बचनि ॿारनि नंढनि वॾनि खे पाण खे
निमाज़ जो पाबंद बणाए निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हदीस पाक में अचे थो जॾहिं बाने खे क़बर में पूरे अचनि था पोइ उनखे मलाइक उथाए था वेहनि मर रबुक आहे न हदीस पाक में 3 साल थींदा मर रबुक। दुनिया में जहिड़ो बि वक़्तु हुजे अधु राति हुजे मधराति हुजे उथाईंदसि बि जल्दी। हदीस पाक में अचे थो जीअं मयत खे माण्हू कांधी पूरे अञा पुठी मस ॾींदा आहिनि त मलाइक उथाए वेहाईंदो। हुन जे जुती जा चीख कट बि ॿुधंदो आहे जुती जा चीख कट माना हो बसि पोइ अची मलाइक पुछंदो मर रबुक होॾे सिज हुनखे नज़र दो मयत हर मयत खे नज़र दो लहण जी सूरत में हर मयत खे हो चवंदुसि मर रबुक हे चवंदो दऊनी ओसली छॾियो दादा मूंखे सिज थो लहे मां निमाज़ थो पढ़ां। हो चवंदो मर रबुक हो अल्लाह ताला जे तरफ़ां ऐलान थींदो मलाइको बानो मूंखे हिते बि नथो छॾियोसि छॾियोसि माफ़ कयो। भाउ निमाज़ अहिड़ी शइ रोज़ माशर के जा गुदाद बुध अवली पुरसजे निमाज़ क़यामत जे ॾींहुं पहिरियों पहिरियों पुछा निमाज़ जी थींदी। उहो जे निमाज़ हूंदसि त पोइ अॻिते पाण फरमाईंदा त पोइ अलाह तबारक ताला आसानी कंदुसि। आसानी जो मतिलबु इहो आहे इहो बि आहे त जेकॾहिं हुनखे का ग़लती सलती हूंदी त निमाज़ जी बरकत अलाह माफ़ करे सघंदो। निमाज़ अहिड़ी शइ आहे पाण बि पढ़ो पंहिंजे ॿचड़नि खे पढ़ायो घर अलाह जे नाले सां अलाह जे नाले जे नूर सां क़ुर पाक जे आवाज़ सां क़ुर पाक जी तिलावत सां घर खे रोशन कयो हुनजे घरनि में बरकत अचे। अॼु बेबरकती असां वटि छो आहे निमाज़ जो पासो छॾियोसीं क़ुर पाक जी तालीम जो पासो छॾियोसीं। छोरो आहे छोरी आहे झंगनि में स्कूल निकिता आहिनि हर हिक खे किस्तो ॻिची में पियो आहे हणो होॾे सभु होॾे भॼ भॼा। हाणे त साईं इंजूद जा स्कूल निकिता आहिनि उन्हनि त का थोरी घणी का ॻाल्हि दीनी किताबनि में अंग्रेजी में हुयूं उहे ड्राराए छॾियूं अथऊं। उहो पंहिंजो जेको आहे वरी उहो मज़मून काफ़रनि वारा विधा अथऊं वरी उन्हनि खे पघारणा ॾियनि था। मुस्लमान असां दुनिया जी कढ लॻी पिया आहियूं असां दुनिया खे छा कंदासीं अलाह जे नाले जे बराबरि का आहे छा। हदीस मां हज़रत साईं जो फ़क़ीर हूंदो को मुल साहिबु आहे त मूंखे ॾसजो न आहे त मां वेठो ॻाल्हायां थो जेतिरी ताईं अलाह तौफ़ीक़ ॾिनी। हज़रत साईं हमादुल्लाह नवर अलाह मरकज़ फ़क़ीर हूंदो सचल फ़क़ीर नालो हुंदो उनजी 122-23 साल उमिरि सभु कुझु सलामत हुंदो दीद ॾंद कन ऐं उहो सभु कुझु बुज़ुर्गो वॾो बुज़ुर्गो मां उनजी सोबत में वेंदो हुयुमि। पोइ मां सां ॻाल्हि कयां ॻाल्हि त डिघी आहे त आख़िर में जॾहिं असांजा ॾाढा बीमार हुया पोइ मूंखे सॾाए करे अकेले खे सॾायऊं घर में ॿियो कोई बि कोन हुजे हिकु मां। पोइ मूंखे जेके ॾिनऊं मोल साहिबु लफ़्ज़ मूंखे ना चोटी सां भरियऊं पोइ मोकिलाए मां रोई करे मोकिलायमि इन करे जो मां सम्झा पियो त अॼु सुभाणे जा महिमान आहिनि मां एतिरो मुंहिंजो साईं बि रोई पिया हाणे ॿई रोऊं पिया भाकुर पिया मोकिलायो 2-3 कदम अॻु में अॻिते हलियुमि वरी सर कयो पुट सचल हेॾे आहे मोटी मां जी साईं पुट सचल हे अलाह जो जहान केॾो वॾो आहे ओन आसमान सिज उभिरे थो वरी लहे थो जिते आसमान खोटो सारो जहान इहो को सोन सां भरे ॾे ख़्याल में ॻाल्हि करियो सोन सां भरे ॾे चोटी उन जी आसमान ते लॻी सारो जहान। पोइ चवे साहु खणूं था वेठा न तव्हां सां वेठा साहु खणूं था कोन था खणो
पोइ चयो त हिकिड़ो साहु अलाह जे नाले खां ख़ाली कढ त इहो सोन ॾियां, इहो सौदो न कंदासीं। पोइ किथे असां तव्हां बीठा आहियूं, सारी हयाती ग़फ़लत में गुज़ारे छॾी। अलाह जो नालो वठूं था, जंहिंखे अदा क़दुरु हो, जंहिंखे ख़बर हुई, पाण बि अलाह जो नालो वठी विया, ॿियनि खे बि अलाह जो नालो सेखारे विया। अलाह खां दुआ त अलाह ताला पंहिंजी ज़िंदगी में नेक अमल जी तौफ़ीक़ अता। हे जहान फ़ानी आहे, ज़िंदगी फ़ानी आहे। लौ कानत दुनिया तदूमु लिवाहिदिन लकान रसूलुल्लाह मुख़ल्लदु। जेकॾहिं दुनिया में को हमेशह रहे हा त हमेशह जो हक़दार रहण जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो बि 63 साल जी उमिरि में पंहिंजे अलाह जे वासिल था। हर हिक जे मथां मौत ईंदो, हर हिकु माण्हू पंहिंजे कबर जो बंदोबस्तु करे, पर सिराज जे मथां लंघणो आहे, उन जो इंतज़ाम करे। मुंहिंजा अदा अलाह जे ॾाढो साम्हूं बीहणो आहे, उन जो इंतज़ाम करे। उहो हिते आहे, अॼु दुनिया मज़रतुल आख़िरत, दुनिया आख़िरत जी पोख आहे न। जो पोख अहिड़ी पोखींदो, जेका आख़िरत जी पोख हूंदी त खटियूं वेंदो, जो उहा पोख न पोखींदो त उहो खटी न सघंदो। हीअ जेके मां आयता मुबारक पढ़ियूं क़ुर पाक जूं, 18 सिपारे जे मुंड जूं आयता मां पढ़ियूं। हदीस पाक में चए थो, जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वहयु लहंदो हो त पोइ पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़्यालु मटिजी वेंदो। थोरे साहबनि जी वॾी जमात वेठी हूंदी, हिकु पासे ख़्यालु थी वेंदो। असांखे कॾहिं कॾहिं आवाज़ ॿुधण में ईंदो हो जीअं माखी जा भुणकाट थींदा, ईअं ॿुधण में ईंदो। कॾहिं कॾहिं ईअं ॿुधण में ईंदो जीअं चड़े जो आवाज़ु आहे। चड़े जो आवाज़ु जॾहिं ॿुधण में ईंदो त पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुंहुं मुबारक में थोरा आसार ग़म जा अची वेंदा। ऐं जॾहिं माखी जो भुणकाट असां वेठा हुआसीं, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हीअ माखी जा भुणकाट थिया, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे तरफ़ थिया। पोइ हे जेके मां तव्हांजे ॾाढो रुकू पढ़ियो, इहो रुकू उन महिल जिब्राइल अलैहिस्सलाम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी आयो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाज़िल थियो। पर पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जे मुंहुं मुबारक में, मुंहुं मुबारक त मुंहुं मुबारक हुयो, शाइर थो चवे त हे मुंहिंजा सुहिणा नबी, जेकॾहिं हक़ीक़त ॿुधां, हक़ीक़त बयानु कयां त सिज खे बि रोशनाई तुंहिंजे मुंहुं मुबारक मां आहे, चंड खे बि रोशनाई तुंहिंजे मुंहुं मुबारक, तुंहिंजे मट कोन्हे। पाण फरमाए त आखी यूसुफ सबीन आन मली। पोइ पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ुशी जा असरदार थींदा। जॾहिं आयतां पूरियूं थियूं, पाण फरमाए त अॼु माने अल्लाह तबारक व तआला उहे क़ुर पाक जूं आयतां नाज़िल फरमायूं आहिनि जो बि बानो बानी अलाह जी उन ते अमल कंदी, क़यामत जे ॾींहुं उनखे अलाह ताला जन्नतुल फिरदौस अता फरमाईंदो। हे जेको मां रुकू पढ़ियो, इन में उहे आयत आहिनि। हदीस पाक में अचे थो, अल्लाह तबारक व तआला जन्नत खे जॾहिं पैदा कयो, फरमायो तव्हां जॾहिं अलाह खां जन्नत जो सुवालु कयो त जन्नतुल फिरदौस जो सुवालु कंदा कयो। फइन्नहु आलल जन्नत, जन्नत जा 100 दर्जा आहिनि। हिकु दर्जो हिते थियो, ॿियो एॾो मथे आहे जो आसमान, टियों एॾो मथे जो आसमान, चोथों एॾो मथे जो आसमान, अहिड़ा 100 दर्जा आहिनि। मथियो में मथियो दर्जो जन्नत जो फिरदौस जन्नत आहे। उन जी छत अलाह जो अर्श आहे, फिरदौस जन्नत। पाण फरमाए जॾहिं तव्हां अलाह को जन्नत जो सुवालु कयो त जन्नत फिरदौस। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो हुकुम, छो त अलाह जी रहमत वसिअ भला इहा बि असां गुनाहगारनि जे लाइ पैदा कई अथई न। फिरदौस जन्नत पैदा कया इंसाननि जे लाइ, गुनाहगारनि जे लाइ। तंहिं करे अलाह माना ओड़ो करे खणी नाउमेद छो थिए, अलाह जी रहमत खां नाउमेद न थींदो।
हदीस पाक में अचे थो अल्लाह ताला फरमाईंदो माना जेकॾहिं एतिरा गुनाह कया आहिनि एतिरा गुनाह कयो त सारो जहान मां जो मुल्क गुनाह सां भरे छॾियो अथई आसमान ते तुंहिंजा गुनाह लॻा त बि तूं नाउमेद न थी जा मुंहिंजी रहमत एतिरी आहे जो माॾे आए तौबा कए त मां इहे माफ़ करे इहो वरी रहमत सां भरे छॾींदोमांइ फौलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात अल्लाह ताला फरमाए थो जेको मानो मलाइक जेको मानो कमु करे थो लिखंदा न लिखंदा गुनाह करे थो लिखंदा पर जॾहिं हली करे हिनखे लिहाज़ थियो चई मां हे छा कयो ख़ुदा जो ख़ौफ़ वेठो लिहाज़ आयो पोइ हिनखे तौबा कयईं त उहे सभु गुनाह माफ़ करे छॾींदो अल्लाह ताला माफ़ करे माफ़ त कयईं पर अल्लाह ताला फरमाए थो फौलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात जेके गुनाहनि जा दफ़्तर मलाइकनि लिखिया न हाणे उहे सभु नेकियुनि जा लिखाए छॾींदोमांसि हिन कई तौबा उहे त ड्रथा पर उते नेकी में लिखिजी वेंदी छो त क़यामत जो ॾींहुं थींदो हर हिकु इंसान खे पंहिंजे अमलनि जो पंहिंजे कमनि जो दफ़्तर मिलंदो पोइ हिकिड़ा उहे हूंदा जंहिंजा अमल सुठा हूंदा भर खे चवंदा हा मुकिरो किताब आहे अचो मुंहिंजो पढ़ो अमल नामो ॾिसो मां कहिड़ा कम कया अचो हिकिड़ा चवंदा लैतनी लमूत किताब आहे है अफ़सोस कर मूंखे न मिलिया हिते मुंहिंजा गुनाहनि जा काग़ भरिया पिया अहिड़ा हूंदा हिकिड़ा वरी हाणे तौबा कयूं गुनाह रही विया पोइ उन जो दफ़्तर भर वारा जो ॾिसंदा त चवंदा हे चङो त कोन हुयो आहे हिन जो दफ़्तर ड्रथो पियो आहे हिकु पिछाड़ी में तौबा खणी कई अथई अलाह गफ़ूर रहीम आहे अलाह बख़्श त चङो त हे बि कोन हुयो आहे अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं मां बाने ते राज़ी थींदो आहे न एतिरो ऐब बि मां बाने खे न ॾींदो आहे हाणे भरे छॾियोसि नेकियुनि सां त हर को ॾिसे त नेक आहे हयाती आहे उमिरि आहे सम्झ आहे अल्लाह सां हिकु दुआ त अल्लाह ताला तौबा जी तौफ़ीक़ ॾे अल्लाह ताला गुनाहनि जी माफ़ी ॾे ईमान ऐं कलमे सां ख़ात्मो में ख़ैर फरमाए बुज़ुर्ग आया आहिनि शायदि आहे न को तक़ीर वारो अल्लाह ताला जेकी मां चयो क़बूल फरमाए तव्हांजो अचणु विहणु क़बूल फरमाए अल्लाह ताला पंहिंजे कलाम पाक जी बरकत सां असां समूरनि खे तौफ़ीक़ ॾे निमाज़ पढ़ण जी नेक अमल जी बचड़नि खे क़ुर पाक पढ़ाइण जी मुंहिंजा दा क़ुर पाक पढ़ाइण सां ढरो करे विया आहियूं छॾे विया आहियूं मुसीबतां ॾिसो था न घरनि में केतिरियूं बीमारियूं आहिनि न घरनि में जेको आहे सुकून आहे ऐं महक किथे पहुतो आहे वरी बदअमनी किथे पहुती आहे वञी तव्हांजो माण्हू रोड थो सिज लथो त न आयो न त पीउ मां ख़ाली मानी न कई था चवंदा कहिड़ा सां अचे उनजो बि सा आहे की कोन्हे हराम माण्हू खे पेट में पइजी विया व्याज आम जाम हले थो उधार सुधार जेका दुकाननि तां माण्हू वठे थो व्याज ते मिले थी हे स्कूटर कारियूं त अहिड़ियूं कढियूं अथऊं व्याज ते व्याज जिथे ईंदो तबाही थी वेंदी हाणे वेझ मूंखे तफ़सील कोन्हे त मां व्याज जी तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायां पाण फरमाए त व्याज जे गुनाह खे 100 भाङो कयो गुनाह हे आहे न 100 भाङो कयो सव में जेको नंढो थिए सव में जो जेको नंढो थिए उहो बि हिन खां वधीक आहे जो मैदान ते बि माण्हू माउ सां पुछड़ाई करे सव में व्याज जो एॾो गुनाह हदीस पाक में चए व्याज वारो माण्हू जेकॾहिं तौबा करे विधे त ठीकु आहे न त काफ़र थी मरंदो व्याज वठण वारो व्याज ॾियण वारो व्याज ते लिखण वारो व्याज जो शायद सभु हिकु जहिड़ा गुनाहगार لا إله إلا